हाँ मम्मी, थी वई ॾेर जी शादी, ठहीअसि वॾी ॾेराणी। छा ॿुधाई, पतो अथई पूरे कुनबे जा पेर पई, पर मुंहिंजा पेर कान पई। वरी के चईसि बि कोन कि वॾी ॾेराणी अथई, उनजा त पेर पईसि। मुंहिंजी ससु त चवंदी हुई कि हिन जा माइट ॾाढा पैसे वारा अथसि। छा पैसे वारा, जॾहिं लिफ़ाफ़ा खोलियासीं न त 500 रुपया निकिता लिफ़ाफ़े में, हुते ई सभिनि जो थी वियो कारो मुंहुं। पाण त हिननि खे 1100 रुपया लिफ़ाफ़े में ॾिना, तॾहिं बि हिननि केतिरियूं ॻाल्हियूं ठाहे छॾियूं हुयूं। सही थियो मम्मी मुंहिंजी ससु सां गॾु, जेको भॻवानु कंदो आहे न सुठो कंदो आहे। मां त शादी करे ॿिए ॾींहुं रंधिणे में घुसी वियसि, पर ही महाराणी 11 बजे खां पहिरीं कान थी उथे। मुंहिंजो ॾेर पूरो लट्टू लॻो पियो अथसि। मां त हिननि खे वञी चयो, हिकु तव्हां ॾिसो, हिकु तव्हांजो भाउ ॾिसो, केतिरो फ़र्क़ु आहे। तव्हां मुंहिंजी क़दर करो त हिन घर में मुंहिंजी बि क़दर थिएव। हिननि मुंहिंजे सहुरे खे शादीअ ॿिए ॾींहुं वञी चयो कि पापा सां घुमण था वञूं, पर मुंहिंजो सहुरो थो चए न बेटा, शादी में ॾाढा ख़र्च थी विया आहिनि, हीअं न वञो घुमण। और हिकु त मुंहिंजो ॾेर शादीअ ॿिए ॾींहुं थो चएसि पापा खे मां वञा थो थाईलैंड घुमण। हाणे सभिनि जे मुंहं ते लॻियूं अथई पटियूं, केरु कुझु कान थो चएनि। ॾिसजे मम्मी, 6 महीने में ई धार थी वेंदी, जहिड़ा हिन जा फाल आहिनि न, कान रही नी गॾु, पोइ पिसड़ो त मूंखे ई पवंदो हिन घर में। मम्मी तो त मुंहिंजी ससु खे घोट मौजी केॾी थुल्ही मुंडी पाती वई, तॾहिं बि मुंहिंजी ससु चए थी ॾाढी सन्हड़ी मुंडी आहे। और मुंहिंजे ॾेराणी जे माइटनि छा मुंडी पातई, सन्हड़ी सी कांग जहिड़ी मुंडी पातई। छोकी मुंहिंजी ससु तॾहिं बि कुझु कोन चईसि, उनखे पतो आहे मुंहिंजो ॾेर त ॾाढो तेज आहे, 7 सिरियूं ॿियूं ॿुधाए छॾिनो।